भैया मुझे हबीब फरमायो वनी उन जे अमड़ के न्यापो दई वठी अचो। मुझे सुने हबीब करीम जो हिकु हिकु फरमान उम्मत जे ला सबक हुंदो आ। गौर कर मुसलमान मुझे आका अलैहिस्सलात व सलाम जे ज़ात ते चो त अल्लाह जे ज़ात मुझे हबीब अला फरमायो वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत। मुझे सुने नबी पाक के अल्लाह जे ज़ात किताब भी अता फरमाया, हिकमत भी अता फरमायो। वो हिकमत वारो सोहणो नबी फरमाइंदो आ हिन जे अमड़ जी जल खे वठी अचो। भया वनी अमड़ के महबूब जो न्यापो दिनो। अमड़ भी सहाबी रसूल जी अमड़ा आई आ। जदे आई आ त मुझे हबीब फरमायो ओ मुझे फलाने सहाबी जी अमड़ जी मुझा आका मां मुस्तफा जी दिल थी चवे अज तू हिन के मुआफ कर त हिन जी सकरात आसान थी पे। उन जी अमड़ अखिन में लुड़क लड़ी आया, दुख जो इजहार करण लगी। इए भी न चई तो मां हिन के मुआफ न थी कया, रुगी दुख मां लुड़क लाड़ी। मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो देर न कयो, काठियों खणी अचो। एड़े शख्स के मां मुस्तफा जो फरमाना जेको पंहिंजे मरण खां अग में जी जल अमड़ के राज़ी करे न सघियो आ। छो न एड़े शख्स के जिंदा बाहि में जलाए छॾियो। छो त खुदा भी नाराज आ, खुदा जो हबीब भी नाराज आ। उम्मत के सबक मिली रहियो आ। जी जो मुझे हबीब रहमतल लिल आलमीन यो सख्त जुमलो फरमायो मां मुझे महबूब के खबर ही तो अमड़ बर्दाश्त न करे सकदी। मुझे सुने हबीब फरमायो देर न कयो। ओहा जी जल अमड़ यकदम हथड़ा बधी चयो थी या रसूल अल्लाह मुझे बचड़े के मुंह माफ करे छड़ियो। ओ मुझा सोना मुंह पंजे बचड़े के माफ करे छड़ियो, कयामत ताईं माफ करे छड़ियो। ओ मुझा हबीब मुझे बचड़े जे ला दुआ फरमायो। जॾहिं अमड़ चयो त मुझा महबूब मुंह न के माफ फरमायो। मुझे मुस्तफा जे चेहरे ते मुर्क आई ऐं हुन जो दम परवाज़ थियो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सहाबी सगोरे जिला त जन्नत मुंतजिर हुई, इहा रुकावट हुई अमड़ जे नाराजगी जी। मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अचण वारे उम्मत ला सबक दिनो, हिकमत जा गुल छड्या मुझे हबीबन। त नौजवानो खबर पवे त जे कदे कहीं शख्स अमड़ के राजी न कयो ऐं इए मरी वयो त हुन जो हशर जहन्नम में खराब थींदो। खबरदार थी जा, पंहिंजे जीजल अमड़ के नाराज न कजा, जीजल अमड़ के कावड़ाए जान, दिल पर पीउ के घर जो वाधू भाती न समझजा। जीजल अमड़ जे कदमन जे हेठों जन्नता त दिल पर पीउ जी ज़ात वरी जन्नत जो दरवाज़ो। जेको भाग्यो हुंदो आ वो दरवाज़ो खोले को ईंदो आ। पंहिंजे घर में भाग्यो दरवाज़ो खोले पो ईंदो आ। जेको चोर हुंदो आ वो दीवारूं टपंदो आ। यानी जेको नेक ऐं सालिह पुटड़ो हुंदो वो पंहिंजे बाबा जा भी कदम चुमंदो ऐं पंहिंजे जीजल अमड़ जा भी कदम चुमंदो। जॾहिं न ज़मीन ते वेही करे बचड़ो रात जो अमड़ के चवे अम्मा थोड़ी टंगड़ी सिधी कर बचार मरोटा त तोखे ॾियां। अमड़ चौंदी अबा न तू थक जी आयो अम्मा इए न कर। बचड़ो जोर ॾियण शुरू कंदो, अमड़ दुआऊं ॾियण शुरू कंदी। ये हकीकत ना है। बचड़ो जोर ॾियण शुरू कंदो, जीजल अमड़ दुआऊं ॾियण शुरू कंदी। कॾहिं बचड़ो पंहिंजे दिल पर पीउ जे पंजे कदमन में किरी बाबा बचार तहां के जोर ॾियां। मुंहिंजा दोस्त तजुर्बो कयो। ओहा जीजल अमड़ जेका बच्चे जे मथा कख भी बर्दाश्त न करे, इहा ई त अमड़ आ न जंहिं 9 महीना तो असा के पेट में सांढियो
चना भी न खावा मुझे बच्चे जे पासे में न वेहन सूप भी न खावा मुझे बच्चे के तकलीफ़ न अचे हीअ शइ भी न खावा मुझे बच्चे के तकलीफ़ न अचे बच्चो निकिरी आयो ॿाहिरि अमड़ जे छातीअ मां फीड करे रहियो आहे अॼु बि अम्मा हीअ भी न खावा मतां बच्चे के तकलीफ़ अचे हीअ भी न खावा मतां बच्चे के तकलीफ़ अचे मुसलमान गौर कर रब जो कुरान तो फरमाए ववस्सैनल इंसान बिवालिदैहि हमलतहु उम्मुहु कुरहन व वदअतहु कुरहा मुझो करीम रब फरमाए रहे हो वसीयत करे रहे हो मुझो रब तो फरमाए मां अल्लाह तोखे वसीयत तो कया तोखे हुक्म तो कया तोखे नसीहत तो कया ए इंसान ववस्सैनल इंसान बिवालिदैहि इहसाना पंहिंजे अब्बे ऐं अम्मड़ सां सुहिणो रवैयो अख्तियार कजा उन्हनि सां चिड़ी न ॻाल्हाइजा उन्हनि सां तंग थी न ॻाल्हाइजा अब्बे ऐं अम्मा सां सख़्तु न ॻाल्हाइजा जीव में जीव चइजा पर जे उहे फोट कन वरी भी तू जीव चइजा छो त मां रब जी रज़ा इन में थई त तू अब्बे अम्मा खे राज़ी कर त मां खुदा तो ते राज़ी थी पवां अल्लाह फरमाए तो हमलतहु उम्मुहु कुरहन व वदअतहु कुरहा रब चेतो तो के अंदाज़ो आहे त जॾहिं तू अमड़ जे पेट में हुए तुझे करे तुझी अमड़ केतरा दर्द ॾिठा केतिरियूं तकलीफ़ूं ॾिठियूं केतिरियूं परेशानियूं ॾिठियूं मुझो रब तो अॻियां फरमाए व हमलुहु व फिसालुहु सलासून शहरा इए रुगी नाहे त तो अमड़ जे पेट में अमड़ तकलीफ़ूं ॾिठियूं मुझो करीम रब फरमाईंदो आहे 30 महीननि ताईं अमड़ पंहिंजे बच्चे जे लाइ पंहिंजी जान कुर्बान कंदी आहे कुरान करीम सलासून शहरा मुझो करीम रब फरमाईंदो आहे 30 महीननि ताईं हिक जीजल अमड़ीअ ने पेट में अचण खां वठी करे जेसिताईं 30 महीना पूरा थींदा आहिनि तेसीं अमड़ रब तो चवे त बचड़े जे लाइ पंहिंजूं ख़ुशियूं कुर्बान कंदी आहे पोइ जंहिं अमड़ 30 महीना तो असांजे लाइ कुर्बानी ॾिनी तव्हां सां हिकिड़ो कलाक बि रोज़ कोन लहणो मुसलमानों जह अमड़ 30 महीना रब जो कुरान थो रसे 30 महीना जह जीजल अमड़ तव्हां असां जे लाइ कुर्बानी ॾिनी छा तव्हां असां हिकिड़ो कलाक भला कलाक न ॿेली टाइम कोन्हे भला 10 मिनट नौजवानो गौर सां ॿुधो हे फ़कीराणियूं महफ़िलूं इन जे लाइ कोठायूं वेंदियूं आहिनि एहसास निदामत पैदा थिए गुनाहनि जो एहसास थिए खुदा जे कुर्ब जे करीब थियूं महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे कुर्ब जे करीब थियूं नौजवानो अॼु खां वठी अज़म कर ज़िंदगीअ ते कोई भरोसो नाहे काई जिंदगी जी खबर नाहे अज जो कम सुभाणे ते न रख हबीब जो उम्मती हई तौबा जो दरवाजो खुलियल थई इते जो इते दिल में पक्को पह इरादो करे छड जेकर तुझी जीजल अमड़ तुझे घर में आ अल्हम्दुलिल्लाह तोखे लख लख मुबारक हुन जो तुझी अमड़ तो सा गड्डा पर जे अमड़ गड नाहे या थोड़ी भी अमड़ या बाबा से कावड़ियला त इते पंहिंजे दिल में अज़म करे पोथ त मौला रात जी मानी बाद में खाईंदुस पहरी जीजल अमड़ के राजी कंदुस पंहिंजे दिल पर पीउ के राजी कंदुस अमड़ जे कदमन ते किरी पो बाबा जे कदमन ते किरी पो उहे राजी थी पिया त मुझो खुदा ऐं महबूब मुस्तफ़ा भी राजी थी पो थोड़ो अगते वधा भला उहे मानू जन जा अब्बो ऐं अम्मा दुनिया छले वया हन जी मोहम्मद इब्राहिम मोहम्मद रफीक साजिद अली वगैरह या ब्या दोस्त जन जा अब्बो ऐं अम्मा दुनिया छड़े चुका हन हिन वक्त दुनिया में उन्हनि जो अब्बो ऐं अम्मा मौजूद न आहिनि पर उन्हनि खां कावड़ियल हा नाराज़ हुया उन्हनि दुनिया में अब्बे अम्मा के परचाए कोन सघियो हाणे छा कनि मुझे याद रख अमड़ ऐं अब्बो उहा ताकत थई जो दुनिया में हन तदह उहे तुझे ला रहमत हन कबर में हन तदह भी तुझे ला रहमत हन मुझे महबूब मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो मिशकात शरीफ जी हदीसा मुझे आका फरमायो मन
ज़ार कबर वालिदैहि औ अहदुहुमा कुल्ल यौम जुमुअतिन गुफ़िर लहू कुतिब बर्रा। मुझे महबूब मदीने जमीर फरमायो जेको भी शख्स मंज़ार ज़ियारत करण वींदो, छा हदीस जा लफ्ज़ त ॾिस, मंज़ार जेको ज़ियारत करण वींदो कंहिंजी कबर वालिदैहि औ अहदुहुमा अबे अम्मा जे कबर जी ज़ियारत करण वयो या उन्हनि ॿिन्ही मां कंहिं हिक जी कबर जी ज़ियारत करण वयो कुल्ल यौम जुमुअतिन हर जुमे जे ॾिहाड़े उथी पियो निंड मां फजर जी नमाज़ पढ़ी करे सिधो हलियो वयो पंहिंजो जीजल अमड़ जे कबर ते। मुंहिंजे मदीने जे मीर ईअं कोन फरमायो त अबे अम्मा जे कबर ते वञी क़ुरान पढ़े, अबे अम्मा जे कबर ते वञी दुआऊं घुरे। हबीबन त एतिरो रुॻी फरमायो मंज़ार कबर वालिदैहि औ अहदुहुमा कुल्ल यौम जुमुअतिन जेको भी शख्स पंहिंजे अबे ऐं अम्मा जे कबर ते हर जुमे जे ॾिहाड़े ज़ियारत करण जे लाइ वयो गुफ़िर लहू मुंहिंजो रब उन जा गुनाह मुआफ़ करे छॾींदो। गुफ़िर लहू कुतिब बर्रा न रुगी गुनाह माफ़ कंदो पर मुझो अल्लाह उन जो नालो पंहिंजे नेक बांधड़न में लिखराए छॾींदो। अंदाज़ो लगाए मुसलमान, अंदाज़ो लगाए मुसलमान जंहिं अबे ऐं अमड़ जे कबर जी रुगी ज़ियारत ओशाकन इन राज़ के खोलियो त हबीबन इएं छो न फरमायो त पंहिंजे अबे अम्मा जे कबर ते पहुची करे जॾहिं चार कुल पढ़े त ओशाकन इन राज़ के खोलियो त मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा त सभिनी जे लाइ रहमत लिल आलमीन जे मुंहिंजा हबीब ईअं फरमाईन हा त जंहिं वञी क़ुरान उते पढ़ियो त पोइ जेके अणपढ़ियल हा ग़रीब उहे काॾे वञनि हा, जंहिंखे क़ुरान पढ़ण नथो अचे उहे काॾे वञनि हा। मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम रहमतल लिल आलमीन जी ज़ात उहो हुकुम फरमायो रुगी अबे अम्मा जे कबर जी ज़ियारत करण वञे, भला ॿियो उते पहुची कुझु बि न चवे पर एतिरो त चवंदो मौला मुंहिंजे अबे अम्मा खे मुआफ़ फरमाइजे। अणपढ़ियो ई अणपढ़ियो घटि में घटि एतिरी त दुआ घुरंदो मौला मुंहिंजे अबे अम्मा खे मुआफ़ फरमाइजां। ओ मुंहिंजा दोस्तो असां 12 महीने लोक जे लॼ खां महरम शरीफ आयो आहे पोइ अम्मा जी कबर बि पोइ यादि ईंदी, बाबे जी कबर बि पोइ यादि ईंदी। हाणे गारो खणूं पाटली खणूं वञी छंड कारो ॾेई अचूं अबे अम्मा जे कबर खे साफ़ करे अचूं। ओ मुसलमान जॾहिं तूं 12 महीने थो वञी त पोइ तूं पंहिंजे औलाद मां कहिड़ी उम्मीद थो रखी? अदा तव्हां असां जे करे अबे अम्मा जे कबर ते 12 महीने वञूं त तव्हां असांजो औलाद 12 सालनि खां पोइ ईंदो? छो त मुंहिंजा दोस्त जेको पोखींदे उहो ई लुणंदे। कणक पोखे वउण कंहिं बि कोन खया आहिनि, वउण पोखे कॾहिं चाहीं थो त तुंहिंजी पीरी अचे ऐं तुंहिंजो औलाद तोखे ज़ोर ॾे, तुंहिंजो औलाद तुंहिंजो फरमान बरदार हुजे, तुंहिंजो औलाद तोखे फोट में जीव करे त हींअर पोखण जी महल थई तूं पंहिंजे अबे अमड़ जे आॾो फोट में जीव कर, उन्हनि जी ख़िदमत कर, उन्हनि जे आॾो खिल वेही उन्हनि सां कत मश्किरियूं मज़ाक़ूं कर। जॾहिं अबे अम्मा सां मश्किरी मज़ाक़ कंदे घड़ी खनि उन्हनि खे खिलाईंदे त मुंहिंजो ख़ुदा बि राज़ी थींदो त मदीने जो मीर बि राज़ी थी वेंदो। नौजवानों छा ख्याल आहे, अमल कबो या न कबो? चो इंशा अल्लाह ताला कंहिंखे थो कावड़ाई अमड़ खे, कंहिंखे कावड़ाइण जो सबब छा हूंदो? या प्लाट जो टुकड़ो या बनीअ जो टुकड़ो या को संगावंदी जो मामिलो। छा जे करे या अबो ऐं अम्मा तोखे जनम न ॾियनि हा त इहे शयूं तूं ॾिसी हा? अॼु तूं जेकी कुझु आहीं इन जीजल अमड़ जे करे ऐं दिलबर पीउ जे करे।
जेकॾहिं उहे न हुजनि हां ॿी हैसियत कोन हुई, तुंहिंजो कोई मक़ाम न हुजे हां। अॼु तोखे जेका इज़त रब ॾिनी आहे इन जीजल अमड़ ऐं दिलबर पीउ जे करे तोखे इज़त ॾिनी आहे। इन करे भलो थई त पंहिंजे अबे अम्मा जो फरमान बरदार थी, अबे अम्मा जे कदमनि ते किरी पओ। अञा क़ुरान करीम जी आयत अध में छॾी त मुकमिल करे थो वठां। अल्लाह जे ज़ात जा बानिड़ो सागी जगह ते मोटाए अचा त मुझे करीम रब फरमायो जॾहिं तव्हांजा अबो ऐं अम्मा पो उन कुराड़न के फला तकुल लहुमा उफ़िन, उन्हनि जाॾो उफ़ बि न कुछ जो, फला तनहरहुमा, उन्हनि खे मुंहुं ख़राब करे झिणक बि न ॾिजो, दड़को बि न ॾिजो। अल्लाह जी ज़ात हुकुम फरमायो वकुल लहुमा कौलन करीमा। मुझो करीम रब फरमाए रहियो आहे उन्हनि जे आॾो पंहिंजे आवाज़ खे मथां बि न कजो। अखियूं अखियुनि में ॾेई बाबे सां न ॻाल्हाइजा, अखियूं अखियुनि में ॾेई जीजल अमड़ सां न ॻाल्हाइजा। अल्लाह तो फरमाए तकड़ो न ॻाल्हाइजा, तिखो न ॻाल्हाइजा। जॾहिं अबे ऐं अमड़ जे साम्हूं अची कंधु हेठि झुकाए बीही रहिजा, तूं कंधु मथे न कजा। जीअं अबो चवे चइजा जी मुंहिंजा बाबा साईं, जीअं अमड़ चवे चइजा जी मुंहिंजा बाबा साईं। पोइ जेकॾहिं उहो हुकुम शरीयत जे मुखालफ़त में हुजे पोइ तूं क़बूल न कजा, पर अबे अम्मा खे झिणक न ॾिजां। जेकॾहिं अबो अम्मा ने तोखे चवनि त ही चरस वञी वठी आहे या ही शराब वञी वठी आहे, कंधु हेठि करे बीठो हुज, झिणक न थई ॾियणी, तकड़ो न थई ॻाल्हाइणो, घटि वधि न थई ॻाल्हाइणो, पर उन्हनि जे हुकुम ते अमल न कर, ख़ुदा तुंहिंजे मथां बार कोन रखंदो। गैर शरई हुकुम कनि ॿुध वेही, पोइ उन महिल उन्हनि खे झिणके न। उन महिल वेचारा कुराड़ा सिगरेट जा मवाली हूंदा आहिनि, खंघि थींदी आहे, पोइ जेॾी महिल अबे खंघियो वरी फ़क़ीरियाणी कावड़िजी पई। नौजवान खे चई हे ॾिस तुंहिंजे पुड़नि जा कम ही था छॾीनि, ही था छॾीनि। ओ ख़ुदा जा बानड़ा, मशहूर मारूफ़ हिकु किस्सो दिमाग़ ते चढ़ी आयो आहे। नौजवान पंहिंजे पीउ खे चई त बाबा संबिर त मां तोखे शहर घुमाए अचां, गॾह ते वेहारीसि। पीउ खे गॾह ते वेहारे शहर घुमाइण थो वञे। जेॾीमहिल झंग में पहुतो, झंग में पहुतो, चई बाबा तूं घड़ी खनि हिते वेह त मां भला थोड़ो हेॾो पेशाब जो ख़्याल करे अचां। जेॾीमहिल पुट ईअं चई हलण लॻो त पीउ निहारे नेसाहो हणी रोअण लॻो। पुट चयो बाबा ईअं छो थो करी? पीउ चयो पुट इहो इन करे थो रोआं जो मूं बि पंहिंजे बाबे सां ईअं ई कयो हो। मुझो बाबो कुराड़ो थी वियो, घर में खंघंदो हो, उहो बलगम वग़ैरह कढंदो हो। ज़ाल मूंखे परेशान कयो, यानी तुंहिंजे माउ मूंखे परेशान कयो। मूं उनखे राज़ी करण जे लाइ पंहिंजे बाबे खे चयो बाबा अॼु हल तोखे शहर घुमाए अचां। ईअं ई गॾह ते चाढ़ियुमि, ईअं ई विच झंगल में छॾे करे मां मोटी आयो हुयुसि। पोइ बाबे जो छा थियो मूंखे काई ख़बर कान्हे। अॼु तूं बि मूंसां ईअं ई करे रहियो हुई, इन करे थोरो आ त बच्चा तोसां बि तुंहिंजो पोयर सुभाणे ईअं ई कंदो। अबे अम्मा सां उहो वर्ता कर जेको सुभाणे ख़ुदि क़बूल करे सघी, जेको सुभाणे ख़ुदि बर्दाश्त करे सघी। जेकॾहिं ख़ुदि बर्दाश्त करण जी ताक़त न थई त अबे ऐं अमड़ सां सुहिणो वर्ता कर। अल्लाह क़ुरान में फरमायो वख़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा वक़ुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। वक़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा, हर घड़ी कंध झुकाए बीही रह, रहमत विचा। अबो अम्मा रहमत थई, उन जादो कंध झुकाए बीही रह, हर घड़ी दुआ घुर। ओ मुंहिंजा मौला
मुझे अब्बे ऐं अम्मा ते इए रहम कर जिए नंढड़े लाकू हुनन मुंह ते रहम कयो। कुरान करीम जे अंदर बनी इसराइल सूरत जे अंदर 15 पारे जे अंदर 3 रुकुअ जे मुंड में हे 2-3 आयतूं लागी तियूं लिखियल थई त मुंहिंजा दोस्त मुझे करीम रब फरमायो आ त अब्बे अम्मा जे ला दुआ घुरंदा कयो। कहिड़ी दुआ घुरो? ओ मुंहिंजा करीम रब मुझे अब्बे ऐं अम्मा ते इए रहम कर जीअं नंढड़े लाकू हुनन मुंह ते रहम कयो। इए न त मौला मुझे अब्बे अम्मा जा गुनाह माफ़ कर, न न इए रहम कर जिए नंढड़े लाकू हुनन मुंह ते रहम कयो। यानी मुझू कमजोरियों कोताहियूं ॾिसी अण ॾिठियूं कयूं, मुझे ऐबन ॾे कोन ॾिठऊं। जेके भी मां अंगल कंदो हुयुसि उहे अंगल मुझे अब्बे ऐं मुझे अम्मड़ खयां। अल्लाह फरमाए थो कुरान जो हुक्म फर्ज़ आ या न? कुरान करीम जो हुक्म उम्मत ला फर्ज़ आ, बानन ला फर्ज़ आ, पर रब इन आयत में मुझे हबीब के फरमायो वकुल मुझा महबूब तू चो। यानी मां अल्लाह जो फर्ज भी हुजे ऐं तो महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत भी हुजे, पो जेको शख्स पो तो मु अल्लाह जो फर्ज ऐं तो हबीब जी सुन्नत पूरी करे दुआ घुरंदो, ओ मुझा मौला मुझे अब्बे अम्मा के मुआफ़ कर। अब्बे अम्मा के त मुआफ़ी मिली वई, पर तो अल्लाह जो हुक्म भी पूरो कयो, रसूलुल्लाह जी सुन्नत भी पूरी कई, तुझा गुनाह भी मुआफ़ थी विया। अब अम्मा जी दुआ बई पासा सोन, उन्हनि जे लाइ दुआ घुर, उन्हनि जी त मग़फ़िरत, पर तुंहिंजा भी गुनाह अल्लाह जी ज़ात ख़त्म करे छॾे। पर जेकॾहिं अब्बे ऐं अम्मा जे आॾो सख़्त ॻाल्हायई, कड़ो ॻाल्हायई, तिखो ॻाल्हायई, यादि रखी छॾ ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जो फरमान आहे अहिड़े शख़्स जी इबादत क़बूल, ॻाल्हि ॻाल्हि अहिड़े शख़्स जी इबादत क़बूल हरगिज़ नाहे। हिकिड़ी अमड़ जी ॻाल्हि ज़हन में अचे वई, 5 मिंट अञा तव्हांजा वठां थो, 4:30 टाइम हो, पर 5 मिंट ॿिया ॾियूं। ॻोठ में बाहि लॻी, अमड़ ॿाहिरि वियल ॾिठई त ॻोठ खे बाहि लॻी आहे, डोड़ंदी बच्चे जे ख़्याल में आई आहे। जीअं पंहिंजे घर वटि पहुती ॾिठई त मुंहिंजे घर जे झूपड़ीअ खे बाहि लॻी पई आहे, नंढड़ो बचिड़ो उन जो अंदरि घर में सुतो पियो आहे। देर कोन कयई, इहो कोन ॾिठई त हेॾी बाहि आहे मां सड़ी वेंदसि, इहो कोन चई त मुंहिंजी मदद कयो। ईअं ई बिस्मिल्लाह करे बरंदड़ बाहि में अंदरि डुकंदी वई बच्चे खे बचाइण जे लाइ। वञी बच्चे जे मथां किरी बच्चे खे खणी छातीअ में बंदि करे वरी उन बाहि मां निकिरी आई। अल्लाह जे ज़ात बाबरकात उन बाहि खे हुकुम करे छॾियो जो उन बाहि उन जो वार बि विंगो कोन कयो। दुनिया ॾिठो, अमड़ पंहिंजो बचिड़ो बरंदड़ बाहि मां कढी आई, सिधो खणी मुंहिंजे महबूब मदीने वारे घोट जे दरबार में आई। अर्ज़ करण लगी या रसूल अल्लाह, ओ मुझा सुना हबीब, मां पंहिंजे बच्चे सां वधीक प्यार कंदी आ या मुंहिंजो रब पंहिंजे बाने सां वधीक प्यार कंदो आ? उन औरत सवाल कयो, या रसूल अल्लाह, अमड़ पंहिंजे बच्चे सां वधीक प्यार कंदी आ या मुंहिंजो रब पंहिंजे बाने सां वधीक प्यार कंदो आ? मुंहिंजे महबूब मदीने जे साईं फरमायो, ओ अल्लाह जी बानी, मुंहिंजो करीम रब त 70 अमड़नि खां वधीक पंहिंजे बाने सां प्यार कंदो आ। जेॾी महिल मुंहिंजे महबूब ने इएं फरमायो, औरत ने को कारा फ़ाइदो वठंदे चवे थी, या रसूल अल्लाह, जॾहिं मुंहिंजो रब 70 अमड़नि खां वधीक प्यार थो करे, पोइ मां बाहि जी परवाह न कयमि, जान जी परवाह न कयमि, बच्चे जे मथां कख पियो न सठो। जॾहिं मूं पंहिंजे बच्चे खे बाहि में जलंदो न ॾिसी सघियसि, पोइ मुंहिंजो रब पंहिंजे बाननि खे जहन्नम में जलंदो कीअं ॾिसंदो? त मुझे हबीब जे अखिड़िन में लुड़क लड़ी है। मुझे हबीबन फरमायो, ओ अल्लाह जी बानड़ी, अल्लाह ताला मां मुस्तफ़ा जे उम्मत के बख्श फरमाइंदो। ओ मुसलमानो, अमड़ इन शय जो नालो आ। अचो अचो त गॾिजी करे जीजल अमड़ जा कदम चुमऊं,
जीजल अमड़ खां दुआऊं पिनऊं, जीजल अमड़ खां दुआऊं पिनऊं तो दुनिया में भी इंशाअल्लाह ताला कामयाबी थींदी, आखिरत में भी अल्लाह ताला तव्हां असांखे कामयाबी अता फरमाईंदो। हिकिड़ो शेर चवंदुसि, दोस्त खे सवेल चयो, मां ज़रूरु चवंदुसि, मुंहिंजी जीजल मां तो में मुंहिंजो साह, जन्नत तुझे कदमन में आ, जन्नत तुझे कदमन में आ। दिल खोले चो मुंहिंजी जीजल मां, मुंहिंजी मिठड़ी मां तो में मुंहिंजो साह, जन्नत तुझे कदमन में आ, जन्नत तुझे कदमन में आ। भाग भला थो तन जा भाया, भाग भला थो, भाग भला थो तन जा भाया, जन जो तो साचा, जन्नत तुझे कदमन में आ, जन्नत तुझे कदमन में आ। मुंहिंजी जीजल मां, मुंहिंजी मिठड़ी मां तो में मुंहिंजो साह, जन्नत तुझे कदमन में आ, जन्नत तुझे कदमन में आ। जैसी ताई घर न ममोटा, जैसी ताई जैसी ताई घर न ममोटा, निहारी बैठी रा, निहारी बैठी रा, जन्नत तुझे कदमन में आ, जन्नत तुझे कदमन में आ। मुंहिंजी मिठड़ी मां, मुंहिंजी परदेसियाणी मां तो में मुंहिंजो साह, जन्नत तुझे कदमन में आ, जन्नत तुझे कदमन में आ। तुझे सबनी दुआउन खे रब, तुझे सबनी तुझे सबनी दुआउन खे रब पूरो परवरदिगार, जन्नत तुझे कदमन में आ, जन्नत तुझे कदमन में आ। मुंहिंजी मिठड़ी मां तो में मुंहिंजो साह, जन्नत तुझे कदमन में। तुझी ज़ियारत आहे
इबादत तुझी ज़ियारत तुझी ज़ियारत आहे इबादत ऐं बेअदबी गुनाह जन्नत तुझे कदमनि में आ मुझी मिठड़ी माँ मुझी सुहणी माँ तो में मुझो साह जन्नत तुझे कदमनि में आ जन्नत तुझे कदमनि में आ जन्नत तुझे कदमनि में आ। इंशाअल्लाह ताला जेके कमियूं कोताहियूं अबे अम्मा जे हक़नि जे मुतालिक थियूं अल्लाह जे दरबार में दुआ है तो मुझा सुहना करीम रब पांजे महबूब मुस्तफ़ा जे सदके असांखे मुआफ़ फरमाइजा अज़म कयो त अॼु खां बाद अबे अम्मा जी बेफ़रमानी न कंदासीं अबे अम्मा सां कड़ो न ॻाल्हाईंदासीं अबे अम्मा सां तकड़ो न ॻाल्हाईंदासीं। मां पहिरीं जी अर्ज़ कयो त अबे अम्मा सां झेड़े जो बुनियाद छा हूंदो आहे या ज़मीन जो टुकड़ो या घर जो टुकड़ो या का रिश्तेदारी। मुझा सुहना मिठड़ा भा तसव्वुर इहो दिल में कर त अमड़ वई त वरी कान ईंदी इहे शयूं त वरी थी पवंदियूं पर अमड़ वरी कान थींदी अबो वरी कोन थींदो। इन करे मुझा मिठड़ा भा दिल में अज़म कयो ऐं इंशाअल्लाह ताला अबे अम्मा गाॾियुनि ते लिखियो पियो हूंदो अमड़ जी दुआ जी जल जी दुआ दुआ मुझे महबूब मदीने जे मीर फरमायो दुआ तकदीरुनि खे तब्दील करे छॾींदी आहे। अमड़ जी दुआ घुरजी वई तुझे तकदीर में जेके मुसीबतूं बि लिखियल हूंदियूं अमड़ जे दुआ जे सदके रब उहो तुंहिंजूं मुसीबतूं बि दूर करे छॾींदो। दुआ तकदीरुनि खे तब्दील कंदी आहे सदको ऐं ख़ैरात मुसीबतुनि खे टारींदो आहे। इबादत ऐं नेकी ज़िंदगीअ जे वाधारे जो बाइस बणबी आहे। त मुंहिंजा मुस्लमान भाइरो इंशाअल्लाह ताला पंहिंजे जन जन जो अबो ऐं अम्मा दुनिया में ज़िंदह आहिनि उहे पंहिंजे अबे अम्मा जो अदब कंदा ख़िदमत कंदा पर ईअं बि न कॾहिं कॾहिं अम्मा कुराड़ी या बाबो कावड़ी जी चए त ज़ाल खे कढ तलाक ॾे ॿुध उन जे चवण ते कढ न तलाक न ॾे छो त हुकुम आहे शरीयत जो। अबो अम्मा जेको हुकुम कनि ॿुधो उन्हनि जो हिकमतुनि खे परूड़ियो बाक़ी उन्हनि जो जेको बि ग़ैर शरई हुकुम हुजे उनखे तव्हां क़बूल न कयो तव्हांजे मथां ॾोह न थींदो। अबे अम्मा जो हुकुम ॿुध पोइ उन्हनि खे मञाइण जी कोशिशि कर। मां त यकीन सां थो हिकिड़ी ॻाल्हि चई सघां यकीन सां ख़ुदा करे तव्हांजे दिलि में यकीन हुजे जेको मर्द पंहिंजे ज़ाल सां मुहबत कंदो हुजे सचाई ऐं ख़ुलूस सां औरत वफ़ादार हूंदी आहे बेवफ़ा मर्द हूंदो आहे। उहो कुझु टाइम अॻु में कंहिं आर्टिकल लिखियो त मर्द पंहिंजे पाण खे ग़ैरतमंद सम्झी करे कारोकारी जे नालीअ ते औरत खे क़त्ल थो करे पर जॾहिं न औरतुनि खे ग़ैरत आई ऐं उन्हनि मर्दनि खे कारो करणु शुरू कयो त बाक़ी मर्द घणा बचंदा। निकाह त ॿिन्ही जो थो थिए न मर्द जो औरत सां औरत जो मर्द सां निकाह त ॿिन्ही जो आहे न हक़ त ॿिन्ही जो हिक जो बराबरि आहे न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हक़ ॿिन्ही जो बराबरि आहे। इन करे औरत वधीक वफ़ादार आहे मर्द मुंहिंजी पंहिंजी जेका थ्योरी आहे मां पंहिंजे सोच जे मुताबिक़ थो ॻाल्हायां त मर्द जेकॾहिं पंहिंजे ज़ाल खे चवे त मुंहिंजी सुहिणी कुंवार मुंहिंजी जान तुंहिंजे हवाले तुंहिंजो हुकुम हर मञींदुसि पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त क़बूल कर। चवंदी कहिड़ो चवेसि मुंहिंजे अबे ऐं अम्मा जी दिलि खोले तूं ख़िदमत कर मूंखे जीअं चवंदीअ मां ईअं कंदुसि। मां यकीन सां थो चवां त उहा नुंहुं पंहिंजे सहुस ऐं सहुरे जी ज़रूरु ख़िदमत कंदी पर असां इहा कुर्बानी ॾियूं त सही न असां पंहिंजे घर वारनि खे ईअं चऊं त सही न। मुस्लमानो पंहिंजे अबे अम्मा जो क़दुरु कयो विया हलिया वरी कोन थींदा। बहरहाल अल्लाह ताला
मियां मोहम्मद इब्राहिम मोहम्मद रफ़ीक ऐं सजाद अली जो ही ख़ैर क़बूल फरमाईंदो। हुननि महफ़िल कोठराई मूं मिसकीन सजण साईं जे अदना ग़ुलाम खे घुरायनि ऐं पंहिंजे कामिल पीर कामिल मुर्शिद जे दरबार जो मंगितो फ़क़ीर हाँ। उन्हनि महबूबनि जे हुकुम मुताबिक़ मुंहिंजा दोस्त मां तबलीग जे लाइ कुझु जेके घड़ियूं तव्हां दोस्तनि खे ॾेई सघियुसि उहे ॾिनमि इन नियत सां त मुंहिंजो अल्लाह मूं गुनहगार जो चवणु क़बूल फरमाईंदो, तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाईंदो। तव्हां ऐं असां सभिनी खे मुंहिंजो करीब रब अमल जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो। सॼी जमायत खे दावत ॾींदुसि 17 ऐं 18 फेबरवरी, हे फेबरवरी महीनो हले पियो, 17 ऐं 18 फेबरवरी दरगाह फ़कीरपुर शरीफ़ राधण स्टेशन ते मुझे महबूब मुर्शिद हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह ताला अलैह जो सालियानो उर्स मुबारक थी रहियो आहे। तमाम जमायत के दावत आहे जंहिंमें ख़ुसूसी खिताब मुझे महबूब मुर्शिद सजण साईं दामत बरकातुल आलिया जन जो थींदो। तमाम जमायत के मुंहिंजा दोस्त दावत आहे अल्लाह वारनि जे उर्स जे मेड़ाकनि में गॾु थीबो आहे। हींअर हेतिरा ॼणा हिते वेठा आहियूं, मां गुनहगार सही, मोहम्मद इब्राहिम गुनहगार सही, मोहम्मद ईसा गुनहगार सही, हाफिज़ साहब गुनहगार सही, लेकिन तव्हां मां खोड़ अहिड़ा अहले दिल हूंदा जॾहिं दुआ घुरबी अल्लाह ताला उन्हनि जे दुआउनि जे सदके असां गुनहगारनि जो बेड़ो बि पार करे छॾींदो। त जॾहिं उर्स थींदो आहे अल्लाह वारनि जो उते अणखुट मखलूक हूंदी आहे, साहिबे तहजुद, साहिबे नज़र, साहिबे हया, उहे दीनदार सैयद सादात अहलुल्लाह औलिया अल्लाह गॾु हूंदा आहिनि। इन करे उर्सनि में वञिबो आहे त जॾहिं दुआ थिए उन दुआ में शरीक थियूं त मुंहिंजो रब बेड़ो पार फरमाए। त सॼी जमायत खे दावत आहे, इंशा अल्लाह ताला उम्मीद आहे त दोस्त दावत क़बूल कंदा। दुआए ख़ैर, दुआ घुरी वठो, अज़ान न दुआ घुरो न, हिकु भेरो अलहम्द शरीफ़, 3 भेरा कुल अल्लाह शरीफ़ पढ़ो त दुआ घुरो। बाद में सलातो सलाम थींदो, बाद में अज़ान ईंदी, उन खां बाद नमाज थींदी इंशा अल्लाह ताला। नमाज खां बाद में नगर न्याज़ जो प्रोग्राम हूंदो न साईं, इंशा अल्लाह नमाज खां बाद में वरी जेको नगर न्याज़ जो प्रोग्राम हूंदो। जी साईं, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। यानी ख़ैर सां 29 पारा ख़त्म क़ुरान करीम जा, दुरूद पाक 8 ऐं सिपारा अलॻि अलॻि फर्दन फर्दन 37 सिपारा। हिकिड़ी थोड़ी ॻाल्हि ॿुधो ऐं गौर सां ॿुधो। कुझु माण्हुनि जो ख़्यालु हूंदो आहे त इहो ऐलान छो थो कयो वञे त क़ुरान जा हेतिरा ख़त्मा। गौर सां ॿुधो मुंहिंजा दोस्तो, इन ऐलान जा 2 फ़ाइदा आहिनि। फ़ाइदा, नुक़सान कोई बि कोन्हे, नुक़सान कोई बि कोन्हे, 2 फ़ाइदा आहिनि। हिकिड़ो कहिड़ो त जन जन जूं अमड़ियूं या अबो दुनिया छॾे चुका आहिनि, उन्हनि ॿुधो त मोहम्मद इब्राहिम वारनि 29 पारा 29 ख़त्मा क़ुरान करीम जा पंहिंजे जीजल अमड़ जे रूह जे ईसाले सवाब जे लाइ गॾु कया। अफ़ज़ल ऐं आला तरीक़ो इहो अथव त ख़ुदि पढ़ो, ख़ुदि पढ़ो। अबे ऐं अम्मा जो वधीक हक़ औलाद ते आहे, मौलवीअ ते न। मुंहिंजी मर्ज़ी आहे, तव्हां मूंखां ख़त्मा घुरिया, मां 3 दफ़ा कुल अल्लाह पढ़ी तव्हांखे ख़त्मे जो सवाब ॾेई छॾियो। मौलवी वॾा असां अटकली हूं, हिकु यासीन शरीफ़ पढ़ी 10 ख़त्मनि जो सवाब ॾेई छॾियुमि, छो त मूंखे ख़बर आहे त जेतिरा ख़त्मा घणा ॾींदुसि मोहम्मद इब्राहिम एतिरो गंज ॾींदो। पोइ हुकुम त आहे न, हिकिड़ी यासीन शरीफ़ 10 ख़त्मनि जे बराबरि, 3 कुल सूरह इख़लास 3 दफ़ा हिकु ख़त्म जे बराबरि। पोइ इहे ख़त्मा 100 बि थी वेंदा। पर पंहिंजा घर जा भाती, हक़ उन्हनि जे मथां आहे न अबे अम्मा जो, पंहिंजे घर जा भाती क़ुरान करीम जो कम अज़ कम हिकिड़ो ख़त्मो ज़रूरु पढ़ो। भला जे ख़ुदि नथा पढ़ी सघो एतिरो त पंहिंजे निगरानी में पंहिंजे साम्हूं वेही क़ुरान करीम जी तिलावत ज़रूरु करायो, त कम अज़ कम तव्हांखे तसल्ला थिए त हेतिरो क़ुरान करीम सां पढ़ियो आहे। हाणे हेतिरा ख़त्मा त आहिनि, ख़बर न आहे उन्हनि सजदा ॾिना आहिनि या न ॾिना, काई ख़बर कोन्हे। सजदो वाजिबु आहे। तमामु दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु आहे, जॾहिं बि कंहिंखे ख़तम शरीफ़ ॾियनि त उन जा सजदा अदा करे वठनि। हाणे फ़ाइदो कहिड़ो आहे? इहो फ़ाइदो थियो त ॿियनि दोस्तनि जे दिलि में अहसासु थींदो त असां बि छो न एतिरा ख़त्मा पढ़ायूं। नंबर 2, दिलि खे सुकून मिलंदो आहे।
दिल के इत्मीनान मिलंदो आ त मूं जीजल अमड़ जे रूह जे ईसाले सवाब ला खैरात कई अल्हम्दुलिल्लाह हेतरा कुरान करीम जा ख़त्म शरीफ मिली वया ऐं दिल के सुकून ॾियण अंबिया जी सुन्नत आ। चओ त मां कुरान पढ़ी ॿुधायां, कुरान पढ़ी ॿुधायां जे सुभाणे कंहिंखे इहो बि एतराज़ बाक़ी न बचे। अल्लाह जे नबी हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम कुरान तो पढ़ा वइज़ क़ाल इब्राहीम रब्बि अरनी कैफ़ तुह्यिल मौता। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम अल्लाह जे दरबार में अर्ज़ कयो ओ मुझा परवरदिगार तू मुअन के जेरो कीअं कंदो हई। छा चई तू मुअन के जेरो? अल्लाह जवाब ॾिनो अवलम तुमिन ओ मुझा इब्राहीम छा तोखे ईमान यकीन नाहे छा त मां रब मुअन के जेरो कीअं कंदो हा। ॿुधा नबीअ खे ईमान न हूंदो त ॿियो कंहिंखे हूंदो। सोहणो इब्राहीम जवाब ॾेई रहियो आहे कालू बला हा मुझा करीम रब मूंखे यकीन आहे त मुंहिंजो करीम रब मुअन खे ज़िंदह कंदो आहे। मुंहिंजो करीम रब कीअं मुअन खे ज़िंदह कंदो आहे रुॻो इहो इन जे लाइ थो पुछां वला किलियतमइन क़ल्बी त मुंहिंजे क़ल्ब खे सुकून मिले त मुंहिंजो रब मुअन खे जहिड़ो हीअं कंदो आहे। यकीन भी आहे, ईमान भी आहे, पक भी आहे, पर मौला दिल थी चवे अज मालिक खां पुछां त मुझे दिल के सुकून मिले त अल्लाह जे ज़ात कावड़ कान कई, अल्लाह जे ज़ात नाराज़ पो कोन कयो, अल्लाह राज़ी थी पयो त भले तू दिल जो सुकून वठ। रब कुरान में फरमायो खुज़ फखुज़ अरबअतम मिनत तैर फसुरहुन्न इलैक सुम्मा जअल अला कुल्लि जबलिन मिनहुन्न जुज़आ सुम्मा दुहुन्न यअतीनक सअया। ओ मुझा इब्राहीम चार पखी वठ जिन्सूं भी अलग हुजन, रंग भी अलग हुजन। हिकड़ो कांव थो खणी, हिकड़ो कबूतर वञी खण, हिकड़ो पाले हर थो खणी, हिकड़ो बाज़ वञी खण। चैनी जो कीमो कर टुकड़ा टुकड़ा करे परन सुधो कीमो बनाए गोश्त जी गठड़ी ठाहे, गोश्त जी गठड़ी ठाहे वञी जबल ते रख, जबल ते रखी करे पो हिकड़े हिकड़े के सॾु कर ओ कबूतर हेॾे आ तू ॾिसंदे त उन कीमे मां कबूतर तैयार थी तुंहिंजे आॾो अचे वेंदो। रब जो कुरान थो चवे याने दिल के सुकून ॾियण जे लाइ जेकॾहिं कोई भी अमल कजे थो त में कोई हर्ज या ऐब नाहे। मोहम्मद इब्राहीम, मोहम्मद रफ़ीक ऐं सजाद अली जे कॾहिं दिल पंहिंजीअ खे तसल्ला ऐं सुकून ॾियण जे लाइ ही अमल कयो आहे त असां पंहिंजे जीजल अमड़ जे रूह खे ईसाले सवाब जे लाइ 29 पारा ख़त्म, 29 ख़त्मा क़ुरान करीम जा दुरूद पाक 37 पारा अलॻि अलॻि पढ़ाया आहिनि। इहो को बि ऐब कोन्हे, को ॾोह कोन्हे, ख़ैर जो कमु आहे। अल्लाह ताला क़बूल फरमाईंदो। जेको पढ़ियो अथव बख़्शींदड़ जे हवाले कयो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला